कंडियारो भरसां ॻोठ पिंजल मंगरियो जे रवासी पीपी कारकुन सोशल वर्कर जावेद मंगरियो पारां बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते जावेद मंगरियो जो चवणु हो त हू कंडियारो शहर में कम सांघे आयो जितां हू वापसि घर वञी रहियो त छंडड़ मोड़ीअ वेझो ॻोठ सांवल मंगरियो वासी बासर साहिब ख़ान नबी बख्श मुनीर मंगरियो आबिद हमलो करे हथियारनि सां मुंहुं ते तशदुद करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। बासरनि जी तशदुद में संदसि अखि खे नुक़सानु पहुतो आहे। अहिड़ी रिपोर्ट हद जी कंडियारो थाणे ते दाख़िल कराई आहे। बासर वरी मौतमार धमकियूं ॾेई ॾिया आहिनि जंहिं सबबि हू परेशान आहिनि ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार एसएसपी नौशर फिरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो त हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे साणुसि इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में हू लंजार हाउस मोरो अॻियां बुख हड़ताली कैंप क़ाइमु कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।